असां वटि अणपूर जो मल्टीप्लिकेशन में हिकिड़ो हिसाब आहे यानी ज़र्ब जो हिसाब 1/4 मल्टीप्लाई बाय 8 माना 1/4 खे 8 सां ज़र्ब ॾियो। इनखे हल करण लाइ असां वटि कुझु तरीक़ा आहिनि जेके असां ॿ कयूं तरीक़ा। छा कंदासीं, पहिरियों सॉल्यूशन लिखंदासीं, सॉल्यूशन लिखण खां पोइ सवाल उतारियूं साॻियो 1/4 मल्टीप्लाई बाय 8 साॻियो सवाल उतारींदासीं। उन में छा कंदासीं, जॾहिं मल्टीप्लाई अचे थो ज़र्ब अचे थो छा कंदासीं, अॻियो जो नंबर आहे ऐं हुन जो जेको आहे मथियों वारो यानी न्यूमिनेटर यानी अंश, अंश खे हे बि अंश ई हूंदो आहे, हिन जे हेठों बि नंबर हूंदो आहे नंबर 1, पर एटा सम्झो वेंदो आहे। मैथमेटिक्स में रूल हूंदो आहे हर नंबर हेठों नंबर हिकिड़ो हूंदो आहे, पावर बि हूंदो आहे अपान में नंबर 1 बि हूंदो आहे। ठीकु आहे, उहो नंबर 1 कांस्टेंट, ठीकु आहे, यानी हे बि मथे ई आहे तव्हांजो न्यूमिनेटर ई आहे। ठीकु आहे, 1 खे 8 सां मल्टीप्लाई कंदासीं 8 1 8 डिवाइडेड बाय 4 यानी तव्हांजो 8/4 जवाब अची वियो। पर हिनखे असां सिंप्लीफाई कंदा असांखे चइनि जो खुड़ो लॻे थो 1 चौं 2 चौं 8 यानी 2/1 हिकु कॉमन हूंदो आहे, हर अंग जे हेठों 1 हूंदो ई हूंदो आहे। ठीकु आहे, मल्टीप्लिकेशन या असांजो मैथमेटिक्स में रूल हूंदो आहे कंहिं बि नंबर जे हेठों 1 हूंदो ई हूंदो आहे। ठीकु आहे, पोइ माना छा अची असांजो जवाब अची वियो 2। ठीकु आहे, अपान 1 माना साॻियो ई जवाब असांजो 2 ई अची वियो। पर हिनखे ॿियो तरीक़ो स्टेप ॿिए सां आहियूं, स्टेप 2 यानी ॿियो मेथड 2 में साॻियो ई सवाल कयूं था, माना 1/4 खे 8 दफ़ा तव्हां छा कंदो, जोड़ कंदो। 1/4 खे 8 दफ़ा जोड़ कंदो, माना त 1/4 मल्टीप्लाई बाय 8 इज इक्वल टू 1/4 हिकु दफ़ो प्लस 1/4 ॿ दफ़ा 1/4 ॿ दफ़ा प्लस 1/4 टे 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 माना इहो कंदासीं असां। हाणे जेके असां जोड़ कयो माना डिनोमिनेटर सभिनी जो कॉमन आहे, डिनोमिनेटर कॉमन आहे तो छा थींदो आहे 1 टाइम लिखंदा आहियूं असां, छा लिखंदा आहियूं 1 टाइम लिखंदा आहियूं 4 कॉमन माना एलसीएम 4 ई ईंदो, 4 ईंदो माना कॉमन थी वियो असांजो। ठीकु आहे, 4 ईंदो, जॾहिं डिनोमिनेटर सेम आहे त मथां बि ऑटोमेटिकली सेम थी वेंदा, माना 1 1 1 आहे, छा कंदासीं 1 1 प्लस माना 8 दफ़ा 1 आहे 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 माना 8 दफ़ा हिकु पोइ हिनखे वधीक सिंप्लीफाई करण जे लाइ माना जोड़ कंदासीं 1 2 3 4 5 6 7 8 8/4। ठीकु आहे, हाणे चइनि जो खुड़ो लॻे थो 1 चौं 2 चौं 8 छा जवाब अची वियो असांजो 2 डिवाइड बाय 1 आहे पर 1 कांस्टेंट अची वियो जवाब असांजो